हज़रत अली करमुल्लाह वजह जी दानाई। हज़रत अली करमुल्लाह वजह जन वटि हिकु औरत आई। उन वक़्तु पाण पंहिंजे घर खां निकिरी घोड़े ते सवार थी रहिया हुआ ऐं हिकु पेर घोड़े जे रकाब में रखियो हुअऊं। उन औरत अर्ज़ु कयो, या अमीरुल मोमिनीन, मुंहिंजो भाउ 600 दीनार छॾे मरी वियो आहे, मगर माण्हुनि मूंखे सिर्फ़ु 1 दीनार ॾिनो आहे। आउं अव्हां वटि हक़ इंसाफ़ जे लाइ दरख़्वास्त खणी आई आहियां। हज़रत अली करमुल्लाह वजह जन हिकदमि उन औरत खे फरमायो, तुंहिंजे भाउ खे 2 न्याणियूं हूंदियूं? चयाऊं त हाओ। फरमायाऊं त 2 न्याणियूं याने 400 दीनार त उन्हनि लाइ थिया ऐं